लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। बिन विश्वास भक्ति नहीं, ते ही बिन द्रवही न राम। राम कृपा बिन सपने हूं, जीव न लही विश्राम। हिन जो मतलब आहे भगवान झूलेलाल ते सच्चे विश्वास बिना भागवत प्राप्ति कोन थींदी आहे। बिना भक्तिअ जे भगवान जी कृपा कोन थींदी आहे। जेसिताईं भक्तन खे झूलेलाल साईं जी कृपा कोन थींदी आहे, तेसिताईं उन्हनि खे सपने में बि सुख शांति कोन मिलंदी आहे। इन लाइ लाल साईं जे भक्तन खे बहिराणो, आरती, पलव, अखो, भजन करण खपनि, ताकि झूलेलाल साईं प्रसन्न रहन त असांखे सभु सुख संपत्ति पंहिंजो पाणे मिली वेंदी। 25 सवाल जो सही जवाब आहे सी। ॿेड़ी भंवर में फसण वक़्तु परमानंद ऐं ताहिर लाल साईं खे पुकारियो। सवाल 26 धनो भगत लाल साईं लाइ छा भोग ठाहे खणी वेंदा हुआ? ए कुंहर, बी सीरो, सी तैरी, डी कुटे। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके भी कमेंट बॉक्स में जवाब लिखन पिया, उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलन।